अस्सलाम वालेकुम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे कोरोना वायरस जो वबा जेका पूरी दुनिया में फैलिजी चुकी आहे उन असरात हाणे पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध में तमामु घणा ज़ाहिर थी रहिया आहिनि। उन जो वाहिद इलाज एहतियात आहे जेका असां घर में रही उहा एहतियात करे सघूं था। का बि तकलीफ़ कंहिं मुसीबत खां पोइ चङा ॾींहं बि ईंदा आहिनि इंशाअल्लाह। जीअं त इकोनॉमिक रिसेशन दुनिया में जेको कोरोना वायरस जे करे जेका इकोनॉमिक रिसेशन अची वई आहे इन जा असरात असांजे मुल्क में बि ईंदा, जंहिंमें पेट्रोल जी क़ीमत, डॉलर जी क़ीमत, भाॼियुनि जी क़ीमत, दालुनि जी क़ीमतूं, कणिक जी क़ीमत त हुई गवर्नमेंट जेका अनाउंस कई आहे उहा, ऐं जेके बि असां ज़रूरत ज़िंदगीअ में उहे सभु शयूं इनशाअल्लाह अलाह ताला जो हुजूम कंदो उहे सस्तियूं थींदियूं ऐं असांखे उन जो फ़ाइदो थींदो। कोरोना वायरस जो वाहिद इलाज, वाहिद हल एहतियात है असां अलाह खां नमाज़ में जेको दुआऊं घुरूं उन में कोरोना वायरस खां बि असां बचाव जे लाइ असां अलाह खां ॻाल्हायूं, अलाह रहम कंदो इंशाअल्लाह। अलाह इन इम्तिहान मां असांखे कामयाबी सां ॿाहिरि कढंदो इंशाअल्लाह। आओ नसीर अहमद मेमन, प्रेसिडेंट पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल